अस्सलाम वालेकुम। मां असलम हैदर। अॼु असीं बदअमनीअ ते ॻाल्हि ॿोल था कयूं। सॼी सिंध बदअमनीअ जी बाहि में ॿरी रही आहे। सॼी सिंध मीरपुर ख़ासि खां वठी लाड़काणो, जैकुआबाद, कंदकोट, शिकारपुर, जेके हैदराबाद हुजे, समूरा जेके शहर हुजनि उते बदअमनी आहे। पर अॼु असीं लाड़काणे ते अगरि फोकस कयूं था, सॼो लाड़काणो बदअमनी में बाहि में ॿरी रहियो आहे। इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए, को घिटी, को पाड़ो, को मार्केट हाणे ख़ाली न रहियो आहे जिथे जिथे फोरू लोफर न हुजनि ऐं उते आवाम जो जान माल महफ़ूज़ हुजे। किथे सॼो शहर बाहि में आहे। सॼो शहर जो आम मासूम माण्हू परेशान आहे। पुलिस जी अरबे रुपया बजट आहे, दावाऊं मुक़ाबलनि जूं थींदियूं आहिनि। मुक़ाबला किथे असांखे त नज़र नथा अचनि, हक़ीक़ी मुक़ाबला पुलिस जा। त उहे माण्हुनि खे जी जान माल उहो फोरू अचनि था सरियाम विच शहर जो। लाड़काणो इन जे लाइ अहम आहे, अरबे रुपयनि जी अलॻि सां बजट हूंदी आहे लाड़काणे जी। लाड़काणो जी सियासत, लाड़काणो सॼे मुल्क जे मथां लाड़काणे जो मर्कज़ रहियो आहे, सियासी मर्कज़ रहियो आहे। वज़ीर आज़म जो शहर उनखे चयो वेंदो आहे। अॼु उहा रोड रस्तनि जी असां जेकी सूरत हाल आहे उनखे त छॾियूं था, पाणी कीअं आम छा आहे उहो सभु छॾियूं था, पर को माण्हुनि खे जीअण त ॾियो। माण्हू जी त सघनि घटि में घटि। किथे असांजी सिंध पुलिस? कश्मीर, कंदकोट, धाड़ेल, उन माण्हू अगवा करे कीअं पुॼनि था, उहो हिकु वॾो चैलेंज पुलिस खे चैलेंज कयूं बीठा आहिनि। रिटर्न हिकिड़े मासूम माण्हुनि खे, माना सियासी कारकुननि, समाजी कारकुननि या शहरनि जे मथां अगरि को एनसी आहे त हणो सटो ॾियो, उन्हनि खे सटे ॾियो, सटका ॾियो, ढकणी उॾाए छॾियो। कोई मुख़्तलिफ़ मामलनि में तशदुद कयो। पुलिस पंहिंजो बहादुरी जो किरदारु ॾेखारींदी आहे, ॾिसो असां छा कयो। बाबा हिते बहादुरी तव्हां ॾेखारियो न। ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिते बहादुरी ॾेखारियो। हिकिड़ा फोरू सरियाम अचनि था, न न्याणी महफ़ूज़ आहे, न को ॿार, न शागिर्द, न को औरत, न को मर्द, केरु महफ़ूज़ न आहे। को रुगो लाड़काणे ते अॻे असां अंग अखर मां तव्हांजे साम्हूं रखां थो। न अहिड़ा रुगो हिन साल जा जनवरी फेबरवरी जा अंग अखर रखां थो। इंतिहाई छिरकाईंदड़ शयूं आहिनि। त आख़िर छो ईअं थिए थो? अरबे रुपयनि जी बजट आहे, पोइ छो आख़िर लाड़काणे में ईअं ज़ुल्म थिए थो? एॾी बजट आहे, लाड़काणे जी पुलिस किथे आहे? लाड़काणे कीअं ईअं धाड़ेलनि ऐं चोरनि ऐं फोरनि जे रहम करम ते शहरनि खे छॾियो पियो आहे? लाड़काणे जा सियासतदान किथे आहिनि? चूंडियल नुमाइंदा किथे आहिनि? रुगो नंढिड़ो मामिलो थिए थो सियाल साहब जो ऐं अब्बासी साहब जो, त सभु धुरियूं साम्हूं अची थी वञनि। उते वेही वॾा मामला, सुठी ॻाल्हि आहे, फ़ैसिला थियनि उन्हनि जा। पर मामिलो हीउ जेको आम माण्हू आहे, जेको वोटर आहे, जेको तव्हांजो जेको आम सादो माण्हू आहे, जेको आम आहे, बिल्कुलु उहो शहरी आहे, उहो कारोबारी माण्हू आहे, उहो स्टूडेंट आहे, उनजो आख़िर छा थींदो? ईअं फ़ौरन खां उन्हनि खे छो पुलिस छो न आहे? छो नथी सीरियस वठे? रुगो पुलिस जो इहो कमु आहे मंथलियूं वठणु, रुगो भत्ता वठणु, रुगो मज़ा वठणु, सुकून वठणु, सुता पिया हुजो, मंथली मिलंदी रहे। SHO पंहिंजी मर्ज़ी सां लॻाए छॾियो सियासतदान खे। बसि उनखे न आहे वाह हिते न ॻाल्हाइणो आहे, वाह हीअ हिन जो SHO आहे, हिते DSP हिन जो आहे, हिन इलाइक़े जी चोरी थी आहे, हिते ख़बर बि न ॾियणी आहे, छो त वाह SHO साहिबु फलाणे जो माण्हू आहे, SP साहिबु फलाणे जो माण्हू। हीअ रुगो महीने जी असां ॻाल्हि था कयूं, 2-3 ॾींहंनि जा जेके मामला। दौलत कुमार दुकानदार, उन मासूम माण्हू जेको आहे नौजवान, उन जे मथां दुकान ते वञनि था फोरू, विच शहर में लाड़काणे में दुकानदार जे, उन हिंदू दुकानदार वीचारे नौजवान जे वञनि था, फुर कनि था। माना इन हद जो शरीफ़ माण्हू आहे असांजो। पैसा ॾिए थो, उनजो पीउ उन्हनि खे पैसा ॾिए थो, सामान ॾिए थो, बाबा सभु खणो, मां तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां। पर न, फोरू आख़िर में उन गोलियूं हणी था वञनि। किथे आहिनि CCTV? किथे आहे पुलिस? उतां निकिरनि था, वरी रस्ते में ॿियो दुकानदार संजय कुमार आहे, वरी उनखे गोलियूं हणी था वञनि। ॾिसो त सही छा दादागिरी आहे, ॾिसो त सही छा ब्रिट खे चैलेंज पुलिस खे। कुझु सम्झनि था केर बि न आहे, न CCTV आहे, न पुलिस आहे, केरु न रोकींदो। पोइ हिकिड़े दुकानदार खे गोलियूं हणे थो, ॿिए खे हणे थो, टे खे हणंदो, सरियां हणंदो, इहो निकितो हले वियो, उनखे केरु रोकण वारो कोन्हे को। असीं कुझु जेके 2-3 ॾींहंनि जा अंग अखर आहिनि, रुगो असीं जनवरी फेबरवरी खे ॾिसूं था। हाणे हैदरी कॉलोनी में कोरियर कंपनी जे मथां हथियारबंद हमिलो कनि था। उहो 60 लख रोक रक़म, मोबाइल सामान पुरे वञनि था। 5 हथियारबंदनि सभिनी जेके उतां जा माण्हू आहिनि कोरियर कंपनी में, जेके मुलाज़िमनि खे यरगमाल कयो थो वञे, तशदुद कयो थो वञे, केरु बि उन्हनि खे चए नथो, सरियाम हलिया था वञनि। उन खां पोइ हिकु मार्केट थाणे जी हद में सूर्यापदन में हिकिड़ी न्याणी आहे, नंढड़ी सहाफ़ीअ जी न्याणी आहे, उहा वञे थी ख़रीदारी लाइ। उन खां शर्म अचे, अफ़सोस आहे असांजे हाणे मुआशरनि में इन हद ते अची पहुतो आहे, न्याणियुनि खां फुर करे पर्स फुरे हलिया था वञनि। केरु उनखे चवण वारो कोन्हे को, केरु बि उनखे नथो चवे। उन खां पोइ
हीअ हाणे 29 जनवरीअ ते हीअ जेको सॼी सिंध जे अंदरि ऐं रुॻो जेके एहतिजाज थिया आहिनि बदमनी ते, कंदकोट SSP ऑफिस आॾो, सखर SSP ऑफिस आॾो, शिकारपुर SSP ऑफिस आॾो, जेकोमबाद SSP ऑफिस आॾो, लाड़काणो SSP ऑफिस आॾो, दादू SSP ऑफिस आॾो, खैरपुर, कंबर, नौशहर फिरोज़ ऐं ॿियनि शहर SSP ऑफिस आॾो एहतिजाज माण्हुनि कया त बाबा असांजी बचायो, बदमनी आहे, कुझु सीरियस थियो, इनखे असांखे सीरियस वठो। हाणे इन हद जी आहे। हाणे इन खां अलावा हीअ 27 जनवरीअ ते ऐं नौजवान मोटरसाइकिल ते वञे थो पंहिंजो स्कूल, नबील शेखा, उन खां सिविल लाइन पुलिस स्टेशन अॻियां फोरू मोटरसाइकिल फुर करे रहिया था वञनि। लाड़काणे में 6वीं क्लास जी शागिर्दाणी आहे नाज़िया जागीराणी, मोटरसाइकिल उन खां नियाणी हलाए थी, उन खां मोटरसाइकिल फुर करे था वञनि। ॿियो हिकिड़े शहीद पुलिस एहलकार जो पुटु आहे मंसूर सोलंकी, लाड़काणो इलाहाबाद थाणे वटि उन खां मोटरसाइकिल उन जे पुट खां शहीद जे एहलकार खां फुरे था वञनि। हीअ जेके अंग अखर आहिनि मुंहिंजे साम्हूं, हीअ त सवे आहिनि लाड़काणे जा, रुॻो जनवरी फेबरवरी जा ही सवे अंग अखर आहिनि। त IG साहब हिन ते तव्हांजो बयानु काफ़ी न आहे, आख़िर छो न ते इनखे DIG साहब छो सियासतदाननि खां पुठियां बि ब्रीफिंगूं हू था ॾियनि, उहो वीचारो पुठियां बीह थो रहे, त हाणे हू छा करे, छा ॻाल्हाए इन मामले ते। तो DIG SSP हेॾा वॾा पुलिस, हेॾो प्रोटोकॉल, उन जूं मोबाइलूं, गाॾियूं, हथियार, आख़िर छो पुलिस पंहिंजो किरदारु अदा नथी करे? शहरी वीचारा फुरजनि पिया, लाड़काणे जी सियासतदान ख़ामोश आहिनि, लाड़काणो जो वापारी तबिको मायूस आहे, हिंदू ख़ासि तौर ते असांजो जेको धरती धणी आहे, उन जे पुठियां ईअं सफ़ा ईअं पइजी विया आहिनि ॼण त हिंदू हुजनि त उन्हनि खे छा कयो आहे, हिंदू वापारीअ छा कयो आहे उन धरती धणीअ? कुझु कोन कयो आहे। उहो पुरअमन आहे, रोज़गार करे थो, पंहिंजो रोज़ी करे थो, उनखे इन हद ते मजबूर कयो थो वञे, रोज़गार बंदि थो करे, आख़िर में मुल्क छॾे हलियो थो वञे। त इंतिहाई सीरियस मामला आहिनि। असीं लाड़का हलियो वञो, कश्मीर, कंदकोट, शिकारपुर, जेकोबाद, कचो सॼो उते यरगमाल कयूं, माण्हुनि खे वेठा आहिनि, फोरू अचनि पिया, धाड़ेल माण्हू अगवा करे था वञनि। हिकिड़ी इंडस्ट्री तौरु सिंध में हली रही आहे, उहो उते रहियो, शहरनि जो इहो हाल आहे, लाड़काणे जो इहो हाल आहे, त आख़िर में उते को माण्हू आहे घर जे ॿाहिरां, का न्याणी आहे, को ॿार आहे, को पर्स फुरणु, मोटरसाइकिल फुरणु, साइकिलूं फुरणु, इहो हशर वञी बचियो आहे, को न को दुकानदार महफ़ूज़ रहियो आहे। त हाणे इन्हनि मामलनि ते शहरी परेशान हुजनि, शहरनि जो जान माण्हू मां घरां न निकिरी सघां, माण्हू ॿाहिरि स्कूल न वञी सघे, का औरत मार्केट न वञी सघनि, इन हद जी बदमनी ते अगरि पुलिस जो मौक़ुफ़ हुजे त कुझु बि न आहे, ख़ैरु आहे, अमन अमान आहे, ऐं का बि ॻाल्हि कोन्हे का, बसि शयूं कंट्रोल में आहिनि। सो फोरू सरेआम कर लाड़काणे शहर खे, ईअं चई सघे त सॼे शहर खे, एतिरे लखनि जी आबादी जे शहर खे यरगुमाल बणाए वेठा आहिनि। पुलिस जो हिन में किरदारु असांखे नज़र नथो अचे, पुलिस ख़ामोश आहे। पुलिस इन लाइ असां उनखे तनक़ीद जो निशानो बणायूं, पुलिस जी ज़िमेवारी आहे, ख़ामोश इन लाइ था चऊं त फोरू अचनि था, हलिया था वञनि, उनखे पुलिस खे फोरू खे पक आहे त असांखे पुलिस रोके नथी, CCTV न आहे, किथे मुक़ाबिलो नथो थिए। असली मुक़ाबिला त ईअं आहे, डॉक्टर कुंबर खे तव्हां वञी मारे छॾियो कूड़े मुक़ाबले में, ॿ नौजवान खणी वञी तव्हां उन ढकड़ियूं कूड़नि मुक़ाबलनि में उॾाए छॾियूं। हिते न तव्हां इन्हनि खे रोकियो न, असल ॻाल्हि इहा आहे त तव्हां इन फोरन खे रोकियो न, धाड़ेलनि खे रोकियो, माण्हुनि खे खणी था वञनि, सरेआम अगवा करे था वञनि, सरेआम फुरनि पिया। तो लाड़काणो शहर अॼु बि हिन सूबे जे मथी सतह ते मुल्क जो सदर, इन जेको मर्कज़ आहे उनजी सियासत जो उहो लाड़काणो आहे। लाड़काणे में बाहि ॿरी रही आहे, लाड़काणो बदमनी वर चढ़ियल आहे। लाड़काणे जे मामले खे सीरियस वठण जी ज़रूरत आहे। CM सिंध खे, वज़ीर आज़म खे, सदर साहब खे, सियासतदाननि खे लाड़काणे जो शहरी हथ ॿधी अपीलूं पियो थो करे, न्याणियूं ॿार सभु रोअनि वेठा था, अपीलूं था कनि त भाउ लाड़काणे में आख़िर असीं कीअं कयूं, कीअं स्कूल ॿार वञनि, कीअं को मास्तरियाणी आहे उहो स्कूल कीअं वञे, को मर्द आहे उहो कीअं कारोबार ते वञे, कीअं दुकान केरु खोले, को कंपनी, को कारोबार, को रोज़गार, छा काॾे वञनि शहरी माण्हू। सो हिन मामले खे ईअं कन लाटार करण जी ज़रूरत न आहे। चइजो जदीद हथियार, जदीद हथियार त चओ था त धाड़ेलनि जे लाइ कोन्हनि खे उते, त हीअ त हिन जेको फोरू अचनि था, मोटरसाइकिल फुर था कनि माण्हू, हिते बि तव्हांखे जदीद हथियार खपनि था, हिते बख़्तरबंद गाॾी तव्हांखे पहिरियों खपंदी, पोइ तव्हां धाड़ेलनि खे रोकींदो। सो हेॾो तमामु बदमनी सिंध में तमामु तेज़ी सां वधी आहे। इहे एहतिजाज थियनि पिया, सॼी सिंध परेशान आहे। ज़रूरु इन ते सीरियस वठण जी ज़रूरत आहे ऐं आवाम खे इन ते सभु ॻाल्हाए रहिया आहिनि, माण्हू ॻाल्हाए रहिया आहिनि, परेशान आहिनि। मासूम ॿारनि जो अगवा थी वञणु, मासूम ॿार कीअं गैंग खणी ईंदी आहे अगवा, सभु शयूं साम्हूं आहिनि तव्हांजे। त हिन मामले खे अॼु बि वरी बि इहो ई चई सघिजे थो, इन ते ॻाल्हाए बि सघिजे थो, इहो बि चई सघिजे थो
त इन ते नोटिस वरितो वञे, सीरियस वरितो वञे। IG साहब इन खे सीरियस वठो, CM साहब मुराद अली शाह साहब इन खे सीरियस वठो। हीउ मामिलो आहे इंतिहाई सीरियस मामिलो आहे। इन खे कंहिं ईअं न चइजे त हीअ सियासत आहे, असां ते तनक़ीद आहे। का बि तनक़ीद कोन्हे, इहा जाइज़ तनक़ीद आहे, हक़ीक़ी तनक़ीद आहे। ऐं बिल्कुलु जेको बि थी रहियो आहे लाड़काणे में तमामु वॾी बदमनी आहे। शहरी तमामु घणो परेशान आहिनि, शहरी बिल्कुलु महफ़ूज़ न आहिनि। उन लाइ वॾो एक्शन जी ज़रूरत आहे, न फ़क़ति लाड़काणे में, समूरे जेके बि शहर में बदमनी आहे माण्हुनि जे अॻुवाट ताईं हुजे, अॻुवाट उन्हनि खे बाज़ाब करण जी ज़रूरत आहे। तॾहिं माण्हुनि खे ॿियो रोज़गारु, खाधो पीतो, ॿियो कुझु त न ॾिजे, पैकेजिस कुझु बि न ॾिजे, नथा ॾियूं, पर घटि में घटि माण्हुनि खे अमन अमान त ॾियो त माण्हू को रेड़ो हलाए सघे, को दुकानु हलाए सघे, को ॿार स्कूल वञी सघे, एतिरो त करे सघिजे। महिरबानी।